ओम साईं राम। गुल 49। हरी कानोबा ऐं सूमदेव स्वामी जी कथा। वेदन चयो आहे त परमेश्वर पारब्रह्म बेअंत आहे। साॻी ॻाल्हि परमात्मा जे प्यारनि संतनि सां बि लागू आहे। हिननि जी महिमा कथन करण खां ॿाहिरि आहे, लेकिन संतनि जा गुण गॾिजी कथन करण में हिकु अनोखो स्वाद प्रेमियुनि खे ईंदो आहे। ऐं जेतिरा घणा प्रेमी भक्त गॾिजी सदन गुणनि जो वर्णन कंदा आहिनि, ओतिरो वधीक स्वाद उन्हनि मां ईंदो आहे। हरि भक्ति, तप साधन, तीर्थ यात्रा, यज्ञनि ऐं दान खां बि वधीक श्रेष्ठ आहे। पर सदगुरुनि जो ध्यानु धारण ऐं परमात्मा जो नाम जो उच्चारण ऐं सदन स्वरूप जो चिंतन करणु जहिड़ो उत्तम साधन हिन भवसागर खां पार करण वारो ॿियो को न आहे। जेकॾहिं असीं मथियनि साधननि मूजिबि कर्म कंदा रहंदासीं त सदगुरु पाणे ई असांजी सहायता कंदा रहंदा ऐं मुक्ति दान प्राप्त कराईंदा। हरि कानोबा नाले हिकु महाशय पंहिंजनि केतिरनि दोस्तनि वटां बाबा जिन जूं लीलाऊं ॿुधियूं हुयूं, पर खेसि उन ते विश्वास न पिए आयो, छो त हिन जी दिलि जी तख़्त ते अविश्वास पंहिंजो दारो जमाए वेठो। बाबा जिन जी परीक्षा वठण लाइ किन मित्रनि सां गॾिजी शिरडी में आयो। मथे ते ज़रेदार पगड़ी पहिरे ऐं पेरनि में हिकु नओं सैंडल पाए मस्जिद में आयो ऐं बाबा जिन खे परियां ॾिसी चाहियईं त बाबा जिन जे भरिसां वञी प्रणाम किरिया। लेकिन नए सैंडल जी चिंता अची वरायसि त किथे रखां। आख़िर मंडप जे हिकु कुंड में सैंडल रखी ॾाढी नम्रता सां बाबा जिन खे प्रणाम कयईं। जॾहिं बाबा खां विभूति ऐं ॿियो प्रसाद वठी सैंडल पाण आयो त सैंडल हो ई कोन। हेॾां होॾां ॻोल्हा करण बैदि जॾहिं सैंडल कीन रधुसि, तॾहिं निराश थी पहिरियों अघाड़ो पंहिंजे रहण जे मकान ते मोटी आयो। घर अची सनानु पूजा करे भोजन करणु वेठो त सैंडल जे वीचारनि अची विरायसि। भोजन करे हथ मुंहुं धोई ॿाहिरि आयो त हिकु मराठे बालक खे साम्हूं ईंदो ॾिठईं, जंहिंजे हथ में डंडे जे हिकु छेड़े ते सैंडल जो जोड़ो लटकियो पियो हो। बालक चयो त बाबा जिन मूंखे ही डंडो हथ में ॾेई चयो त रस्ते ते होको ॾींदो वञ त हरी का बेटा ज़री का फेटा। जेकॾहिं को चवे त इहो सैंडल मुंहिंजो आहे त तूं हिन खां अवल पुछजांइ त हिन जो नालो हरी ऐं तंहिंजे पीउ जो नालो क शब्द सां शुरू आहे छा, ऐं इहो बि ॾिसजांइ संदसि मथे ते ज़रेदार पटको ॿधल आहे या न। ख़ातिरी करे खां पोइ सैंडल हुनखे ॾिजांइ। बालक जो बयानु ॿुधी हरि कानोबा ख़ुशी ऐं अजब सां जिनसी नचणु लॻो ऐं बालक खे चयईं, इहो सैंडल मुंहिंजो ई आहे। मां ई कानोबा जो पुटु आहियां ऐं मुंहिंजे मथे ते पिणु ज़रेदार पटको ॿधल आहे। बालक उन ते राज़ी थी खे सैंडल ॾिनो। हरि कानोबा खे पोइ दिलि में पक थी त बाबा जिन बराबरि अंतर्यामी आहिनि ऐं मुंहिंजी परीक्षा वठण लाइ ई बालक जो रूप धारे लीला ॾेखारण लाइ आया आहिनि। मतिलबु त हरि कानोबा जी इच्छा पूरी थी ऐं खिलंदो कुॾंदो घर मोटी वियो। काका साहिब दीक्षित जो भाउ श्री भाईजी नागपुर में रहंदो हो। हू जॾहिं 1906 में हिमालय पर्बत ते वियो, तॾहिं गंगोत्री खां हेठि उत्तर काशीअ में हरिद्वार जे वेझो हिकु स्वामी सोमदेव सां संदसि मुलाक़ात थी ऐं हिक ॿिए जी एड्रेस पाण वटि लिखी छॾियऊं। 5 साल खां पोइ स्वामी सोमदेव नागपुर में आयो ऐं भाइटे वटि अची टिकियो। उते बाबा जी साराह ॿुधी ख़ुशि थियो ऐं चाइना थियसि त शिरडी में वञी बाबा जो दर्शन करियां। मनमाड ऐं कोपरगांव पार करे टांगे में चढ़ी शिरडी ॾांहुं आयो त परियां ई मस्जिद ते 2 झंडा झूलींदा ॾिसण में आयसि। हर हिकु माण्हुनि जो सुभाउ अलॻि अलॻि थींदो आहे। सोमदेव दिलि में चवणु लॻो त बाबा जिन संत थी करे मस्जिद मथां झंडो छो झुलाए रहिया आहिनि। बाबा जिन पंहिंजी पधराई करण लाइ इहो कमु कयो आहे छा? जे हा, त संत खे इन्हनि ॻाल्हियुनि में दिलचस्पी रखणु खपे छा? संत पिणु इहो आहे छा? मां भायां थो त हीउ संत पंहिंजे कीर्ति ऐं नामूस जो शौक़ीन आहे। बहितर आहे त घर मोटी वञा। जॾहिं मोटणु लॻो त ॿियनि यात्रियुनि चयुसि, तोखे 2 झंडा ॾिसी मन में मोटी वञण जो जोश आयो आहे, पर जॾहिं रिथ, पालकी, घोड़ा ऐं ॿी सामग्री ॾिसंदे त तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो? सोमदेव घबराइजी चवणु लॻो त मूं अनेक साधन ऐं संतनि जा दर्शन कया आहिनि, पर हीउ संत को अजीब थो ॾिसिजे जो मान ऐं वॾाईअ जूं शयूं
पाण वटि कठियूं करे रहियो आहे। अहिड़े संत जो दर्शन न करण ई बहितर आहे। ॿियनि यात्री हिन ते चयोसि, तूं इहा तंगदिली छॾे ॾे। बाबा जिन खे पंहिंजे नामूस कढाइण जो ख़्यालु सपने में बि कीन ईंदो आहे। इहे शयूं भक्तगण प्रेम ऐं भक्ति विचां आणे भेंट कयूं आहिनि। तंहिं करे ज़िद छॾे ख़ाली संत जो दर्शन करियो। सोमदेव बि साणु गॾिजी आयो। शिरडी में पहुची तयारु थी जॾहिं मस्जिद में पहुतो तॾहिं हैरान थी वियो ऐं संदसि अखियुनि मां ॻोढ़ा ॻणणु बंदि ई न थियनि ऐं कंठ रुकिजी वियुसि। अॻियां सिंगदिल ऐं कटर ख़्याल संदसि मग़ज़ मां उॾामी विया ऐं पंहिंजे गुरूअ जा वचन हुनखे यादि आया त जिते मन वधीक प्रसन्न थिए ऐं छिकिजे उहो स्थान ई विश्राम धाम सम्झिजे। जॾहिं बाबा जे चरण ते मथे टेकण लाइ बाबा जिन जे वेझो आयो त बाबा जिन क्रोध में भरिजी चयसि, हमारा सामान हमारे ही पास रहने दो, तुम अपने घर वापसि लौट जाओ। ख़बरदार जो मस्जिद जे ॾाकण ते वरी मथे चढ़ियो आहीं। अहिड़नि माण्हुनि जो दर्शन ई छो करणु घुरिजे जेके मस्जिद मथां झंडा झुलाए रहिया आहिनि। इहे संतनि जा लक्षण आहिनि छा? हिकदमि मोटी घर हलियो वञ, हिकु पल बि हिते न तरसजांइ। हाणे सोमदेव खे सम्झी आयो त बाबा जिन बराबरि अंतर्यामी आहिनि ऐं दिलि में आयल ख़्याल मूंखे खोले ॿुधाए रहिया आहिनि। दिलि ई दिलि में पेशमान थियो ऐं बाबा खे महात्मा ऐं सचो संत सम्झी पाण ते लानत विझणु लॻो, चए मूं पाप कयो जो हिन पवित्र शुद्ध आत्मा लाइ मन में गुमान पैदा थियमि। बाबा जिन जो ॿियनि यात्रियुनि खे आशीर्वाद करणु, मथे ते हथु लॻाइणु, किन खे भाकुर पाए ॾिसणु, किन खे ऊधी प्रसाद ॾींदो ॾिसी दिलि में चवणु लॻो त भला मूंसां इहो बेहूदो ऐं बेहदे वर्ताव छो? आख़िर संदसि विवेक ई खेसि जवाबु ॾिनो, तोखे पंहिंजी दिलि वधीक शुद्ध करण लाइ हालति वधीक सुधारणु खपे। बाबा जिन जो क्रोध मुंहिंजे लाइ हिकु वरदान जे बराबरि आहे। मतिलबु त सोमदेव जी दिलि मां कटर ख़्याल काफ़ूर थी विया ऐं बाबा जिन में शरण में रही वॾो भक्त थी पियो। हिकु दफ़ो जॾहिं नाना साहिब चंदोरकर भगत मालसापति ऐं ॿियनि भक्त सां मस्जिद में वेठो हो त बीजापुर जो हिकु मुस्लमान कुटुंब समेत साईं बाबा जे दर्शन लाइ आयो। ज़ालुनि खे बुरको पियल ॾिसी नाना साहिब पाणे उथी ॿाहिरि वञणु लॻो त बाबा जिन खेसि वञण खां रोकियो। ज़ालूं अॻियां वधी अची दर्शन कयो। उन्हनि मां हिकु पंहिंजो बुरको हटाए बाबा जिन खे प्रणाम करे वरी घूंघट चाढ़े छॾियो। नाना साहिब जो मन उन ज़ाल जी सुंदरता जी ते मोहिजी वियो ऐं चाहियाई त जेकर ॿियो भेरो बि संदसि सुंदर मुंहुं ॾिसां। संदसि अंदर जो हाल ॼाणे माण्हुनि जे वञण खां पोइ बाबा जिन खेसि चयो, नाना तूं अजायो छो मोहित थियो आहीं? इंद्रियुनि खे पंहिंजो कमु करणु ॾे। हीअ सुंदर सृष्टि भॻवान जी रचियलु आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त भॻवान जी सुंदरता जी साराह करियूं। हीअ मन त मुश्किल सां स्थिर थींदो आहे, पर जेकॾहिं साम्हूं दरवाज़ो खुलियलु हुजे त पुठिएं दरवाज़े खां अंदरि छो अचणु घुरिजे? चित्त जे शुद्ध थियण खां पोइ कंहिं बि कष्ट जो अनुभव कीन थींदो। जेकॾहिं मन में ख़राबु ख़्याल न आहिनि त कंहिंखां बि डपु करण जी ज़रूरत कान्हे। नेत्रनि खे पंहिंजो कमु करणु ॾे। हिन में लॾी थियणु या मन खे चंचल थियणु न घुरिजे। उन वक़्तु भगत शामा बि उते हाज़िर हो, पर खेसि सम्झ में कीन आयो त बाबा जिन उन्हनि वचननि कढण जो मतिलबु कहिड़ो आहे। पोइ मोटींदे महिल नाना साहिब खे उन बारे में पुछियईं। नाना साहिब सॼो वर्तांग ॿुधाए चयसि त असांजो मन असुल खां वॾो चंचल आहे, तंहिंखे छूट ॾियणु न घुरिजे। अंदरियूं भले चंचल थी वञनि, पर असांखे पंहिंजे शरीर खे काबू में रखी मन खे अशांत बणाइणु न खपे। अंदरियूं त पंहिंजे सुभाउ मूजिबि हमेशह इच्छा कंदियूं रहंदियूं आहिनि, लेकिन असांखे उन्हनि जे आदी न थियणु घुरिजे। जेतोणीकि अंदरियुनि ते बिल्कुलु पूरो ज़ाब्तो रखणु मुमकिन न आहे। असांखे अखियूं बराबरि भॻवान जी सुंदरता ॾिसण लाइ मिलियूं आहिनि, पर जे मन में ख़राबु ख़्याल न अचनि त बराबरि बेडपो थी उहा सुंदरता ॾिसी उन सां गॾोगॾु ईश्वर जी साराह पिणु करणु घुरिजे। जे असांजो पको अभ्यास थी वियो त संसारी विषयनि जो आनंद माणींदे बि असांजो मन ईश्वर जी यादगिरी कंदो रहंदो। पर जे ॿाहिरीं इंद्रियुनि जे विषयनि ॾे दौड़ंदासीं ऐं त जनम मरण खां छुटकारो असुलु कीन मिलंदो। अंदरियुनि जा भोग असांखे परमात्मा जे तरफ़ खां भ्रष्ट करे किराईंदा आहिनि। तंहिं करे पंहिंजे विवेक खे सारथी बणाए मन जूं वाॻूं पंहिंजे हथ में झले मन खे अंदरियुनि जे पदार्थनि ॾांहुं वञण खां रोकणु घुरिजे।
अहिड़ा ई मन खे रोकण वारा सारथी असांखे विष्णु भॻवान जे महिलात प्राप्त कराए सघंदा, जो ई असांजो सचो धाम आहे ऐं जिते वञी पहुचण खां पोइ प्राणी वरी हिन संसार में नथो मोटे। ओम साईं राम। गुल 49 पूरो थियो।